जेका अॻु थी गुज़रियो आहे, जेके कमकार न थिया आहिनि, हाणे हिकु हंगामी बुनियाद ते इहो प्रोग्राम रखियो वियो आहे। इन्ही में जेके ड्रेनेज या मिठो पाणी या टफ टाइल जंहिं मालनि में जंहिं घटियुनि में आधार न आहिनि या साफ़ सुथराई न आहे, उन जे लाइ असां तव्हां सां गॾिजी करे तव्हांजे ताउन सां जेको टाउन ऑफिसर ॿियो कलोड़ माला में हिकु डिस्पोजल हूंदी हुई, उहे असां डिस्पोजल सरदार साहिब जे हुकुम सां जॾहिं किने पाणी जा डिस्पोजल जेसि ताईं न वधाईंदासीं तेसि ताईं शहर जा मसइला वधंदा। उहो ॿिनि खे वधाए करे असां 6 डिस्पोजल ताईं पहुचाया आहिनि। उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। हिकु ईदगाह डिस्पोजल, हिकु हिरा पब्लिक स्कूल डिस्पोजल, ॿियो पंहिंजो जेको आहे पंहिंजो PPL डिस्पोजल, मुरादाबाद डिस्पोजल। उहे हिन टाइम जेके उन टाइम सरदार साहिब जी निगरानी में उनजे हुकुम सां उहे डिस्पोजल वधाया हुया, जीअं शहर जो किनो पाणी ॿाहिरि निकिरी सघे ऐं शहर वारा जेके सफ़ाई सुथराई ऐं सुकून सां रही सघनि। भारत में शहर जे तरक़ी जे हवाले सां तालका काउंसिल जो हिकु मीटिंग थी। ऑफिस वेहण जे लाइक़ु न हुजण करे उहा मीटिंग हिकु टेंट में रखी वई। उन मीटिंग में तय थियो त कशमोर शहर जा मसइला हंगामी बुनियाद ते चैलेंज समझी हल कया वञनि, छो जो उहो असां ते फर्ज़ आहे। उन खां पोइ जदोजहद करे शहर जा रोड रस्ता, ड्रेनेज, बाईपास रोड, मुरादाबाद बाईपास रोड, शहर जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता, इहे मामला असां पंहिंजे दौर में सरदार साहिब जी नाज़गी जी दौर में इहे रोड रस्ता, ड्रेनेज, सीवरेज इहे सभु बहाल कराए सभु असांजे शहर खे सहूलियत ॾियारियो आहे। इहो असांजो ख़िदमत जो जज़्बो, इहो सरदार साहिब जो असांखे हुकुम हूंदो आहे। तव्हांखे असां अवाम जेके तव्हांखे मुंतख़ब करे थो, चाहे तालका नाज़िम हुजो, चाहे MPA हुजो, चाहे MNA हुजो, तव्हां ख़िदमत जो जज़्बो रखो। असांजो तव्हां सां मोहबत आहे, मोहबत जो इज़हार सां असां ते फर्ज़ आहे असां तव्हांजो ख़िदमत कयूं।